मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम असा उम्मत ते लाइ बशरिन शरीय्युन आहिनि। हदीस मां साबित आहे। व अन मालिक बिन अनस मुरसलन क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरक्तु फ़ीकुम अमरैन लन तदिल्लू मा तमस्सक्तुम बिहिमा किताबुल्लाहि व सित्ततुन रसूलिही रवाहुन फिल मुअता। हज़रत मालिक बिन अनस मुरसलन हदीस रिवायत थो करे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तरक्तु फ़ीकुम अमरैन, मां तव्हां में ॿ शयूं छॾे थो वञा, लन तदिल्लू मा तमस्सक्तुम बिहिमा, पोइ जेसि ताईं तव्हां उन्हनि ॿिन्ही ते अमल कंदव त कॾहिं बि गुमराह न थींदव। उहे ॿ शयूं कहिड़ियूं आहिनि? किताबुल्लाह व सुन्नत रसूलिही, हिकु अल्लाह जो किताब ऐं ॿियो अल्लाह जे उन महबूब जे सुन्नत मुबारक।